भगवान चवंता जेके भक्त मुझो ध्यान कंदा आहिनि मां उन्हनि जो ध्यान कंदो आहियां। युधिष्ठिर महाराज रोअनि पिया, छाजे करता रो? चई महाभारत युद्ध में केॾा पाप कयासीं, हिंसा कईसीं। भगवान चवंता न तव्हां त धर्म जी रक्षा कई आहे, न त अञा अपराध वधनि आहे। लेकिन सम्झ में नथी अचे ॻाल्हि। भगवान कृष्ण सम्झिया मूंखे नंढो भाउ था सम्झनि, मुंहिंजे वचननि में ध्यानु नथा ॾियनि। सुबुह जो हिननि खे दादाजी ॾे वठी था हलनि। सुबुह थियो, भगवान कृष्ण चवनि था हलो भैया दादाजी तव्हांजी प्रतीक्षा था कनि। केरु दादाजी? भीष्म पितामह। पंज ई पांडव आया, भीष्म पितामह त इंतजार ही करे रहा भगवान कृष्ण जो। अज भगवान सभिनि खे ज्ञान ॾिनो। युधिष्ठिर महाराज के राजधर्म जो ज्ञान ॾिनो, वर्ण आश्रम जो ज्ञान ॾिनो, गृहस्थ आश्रम जो ध्यान ॾिनो, संन्यास आश्रम वानप्रस्थ जो सभिनि खे ज्ञान ॾेई करे ऐं युधिष्ठिर महाराज के परम शांति अची वई, दुख दूर थिया ऐं पुछण लॻा अर्जुन तुंहिंजो सारथी काथे आहे भाई? अर्जुन खे ज्ञान न ॾिनो भगवान। उन्हें तुरंत पुछियो कि तुंहिंजो सारथी काथे आहे? उन्हनि खे पतो आहे न कि गीता ज्ञान मिली चुको आहे। जी भीष्म पितामह चयो तो श्री कृष्ण भगवान पोइते बीठा सामू अची आ, हम यहाँ हैं पितामह। आहा, भीष्म पितामह चवंता है गोविंद तव्हां मुंहिंजे नेणनि जे साम्हूं अचो, मुंहिंजे सॼे शरीर में तीर लॻल आहिनि, मां त तव्हांखे प्रणाम बि नथो करे सघां, कम से कम मुंहिंजे नेणनि जे साम्हूं त बीहो। तॾहिं भगवान कृष्ण अखियुनि जे साम्हूं आया, पुछनि था पितामह तव्हांखे कीअं थो लॻे, भारी पीड़ा थी थिए? तॾहिं श्री कृष्ण केवल नेत्रनि सां बिना स्पर्श कए भीष्म पिता खे निहारियो। बसि पुछूं तव्हांखे कीअं थो लॻे? चई आनंद ई आनंद आहे, आराम ई आराम आहे। निहारे करे दुख दूर करे छॾिया, गदगद थी विया। चवनि था गोविंद हाणे आया हो त हिकिड़ी विनती ॿुधो। कहिड़ी? जेसि ताईं मां न वञा तेसि ताईं तव्हां मूंखे छॾे न वञिजो, हिते मूं सां गॾु रहिजो। हा, भीष्म पितामह की इच्छा मृत्यु जो वरदान आहे। भाई जेॾी महिल पाण चाहींदा तॾहिं वेंदा, तॾहिं त तीरनि जे सेज ते बि सुम्ही पिया कई ॾींहं महाभारत जे युद्ध खां पोइ बि। हाणे उन्हनि जो वचन हो कि जेसि ताईं मां पंहिंजे राजगद्दीअ खे सुरक्षित ॾिसां। युधिष्ठिर महाराज राजा थिया त उन्हनि ॾिठो कि धर्मराज आहिनि, बसि हाणे गद्दी सुरक्षित आहे, सिंहासन सुरक्षित आहे, प्रजा सुरक्षित आहे। त हाणे चए थो तव्हां इंतज़ारु कजो। भगवान सम्झी विया कि भैया हे अलाए कॾहिं पंहिंजे मन सां वेंदा मथे, मतिलबु तेसि ताईं असां हथ जोड़े ते बीठा हुजूं। खिली करे चवणु लॻा तव्हांखे वधीक प्रतीक्षा न करणी पवंदी प्रभु, चओ हरे राम। छो जो उत्तरायण जो इंतज़ारु पिया कनि। असांजा 6 महीना ऐं देवताउनि जी हिकिड़ी राति थींदी आहे। असांजा 6 महीना देवताउनि जो स्वर्ग जो हिकिड़ो ॾींहुं थींदो आहे। त हिन महिल 6 महीना गुज़रिया राति जा, दक्षिणायन गुज़री वियो, तिरमूरी ईंदी आहे न 14 जनवरी मकर संक्रांति, उतों पोइ उत्तरायण शुरू थींदो आहे, यानी स्वर्ग जो ॾींहुं शुरू थींदो आहे। त संत चवनि था हिकिड़ो त इहो उत्तरायण थियो, ॿियो उत्तरायण थियो कि उत्तरा माता जे गर्भ में श्री कृष्ण विया ऐं बालक परीक्षित जी रक्षा कई। भीष्म पितामह त उन उत्तरायण जो बि इंतज़ारु पिया कनि। ॿई ॻाल्हियूं सही। तॾहिं भीष्म पितामह चवनि था मां त तव्हां ते गुल बि नथो चाढ़े सघां। तॾहिं पुष्पक छंद सां उन्हनि स्तुति कई आहे। 11 जो ॾींहुं हुयो त 11 यानी 11, त 11 श्लोकनि में उन्हनि स्तुति कई आहे भीष्म पितामह। चओ हरे राम। ऐं भगवान जो स्वागत कयो अथऊं। ऐं उनजो अर्थ छा आहे? चवनि था इति मति रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूनि। प्रभु तव्हां हिकिड़ो कमु कयो, मुंहिंजी जेकी बुद्धि आहे न इहा सुरक्षित आज तक कंहिंजे पोयों न वई आहे। मुंहिंजी कन्या आहे, कुंवारी कन्या आहे, तव्हां सां विवाह थी करणु चाहे। भगवान मुस्कुराइण लॻा, सम्झी विया तव्हां त जति आहियो, जति महान बाल ब्रह्मचारी आहियो। तव्हांजी कन्या काथों आई? प्रभु आहे। कहिड़ी कन्या? चवनि था मति रूपी कन्या। इत मति रूप कल्पिता वितृष्ण। हे प्रभु, हे गोविंद, तव्हां मुंहिंजे मतीअ रूपी कन्या जा पति ठही वञो। ये तव्हांजी ठही वञे श्रीमती, तव्हां इन जा ठही वञो श्रीपति, त इन जी थी वेंदी तव्हां में रति, त मूंखे बि मिली वेंदी सदगति। चओ हरे राम। गदगद थी विया। भगवान मुस्कुराइण लॻा।
इन तरह से स्तुति कंदे कंदे भीष्म पितामह भगवान के निहारींदे निहारींदे कृष्ण नाम जो उच्चारण कंदे भगवान श्याम सुंदर जे साम्हूं प्रयाण कयो आहे। चओ हरे राम। इतिमति रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि। इतिमति रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि। स्वसुखम पगते क्वचित हरतुम प्रकृति मु पेयुषी यद भव प्रवाह। भीष्म पितामह चवंता बस प्रभु हाणे छुट्टी जो भगवान के निहारींदे प्रेम कंदे उन्हनि प्रयाण कयो। महान भागवत जंहिंजे करे भगवान पंहिंजो वचन तोड़े छॾियो, शस्त्र न खणंदुमि। ऐं भीष्म पितामह पो कसम खई, जो न आज हरि शस्त्र गहाऊं तो लाजऊं पिता शांतनु को, लाजूं मात गंगा को शांतनु सुत न कहाऊं। ऐं वाकई अहिड़ा तीर हलाई अर्जुन ते कि भगवान भक्त जे मथों प्रहार सही न सघिया। कई तीर त भगवान पंहिंजे छातीअ ते सहन कया ऐं रथ जो चक्र खणी साम्हूं अची विया। तरी चरणनि में किरी पिया, बस प्रभु मुंहिंजो वचन पूरो थी वियो। मूंखे ख़बर हुई तव्हां पंहिंजो कसम बि तोड़े छॾींदो। एक तरफ राम रूप में चवनि था रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाए पर वचन न जाई। ऐं उहे जॾहिं श्री कृष्ण प्रेम जो अवतार था वठनि त केवल भीष्म पितामह जे वचन जे पोयों पंहिंजो वचन तोड़े था छॾनि। प्रभु इहो छा कयव? राम रूप वारो वचन भुलिजी वियो छा? तव्हांखे यादि कोन्हे मर्यादा पुरुषोत्तम बणिजी आयो त तव्हां छा चयो? रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाए पर वचन न जाई। अस त तव्हां वचन तोड़े छॾियो। भगवान चवनि था बस एतिरो ई तव्हांखे ज्ञान आहे। उन खां पहिरियों बि त हिकिड़ो वचन वरितो आहे, कहिड़ो? कि मैं तो हूँ भक्तन को दास भगत मेरे मुकुटमणि। ये सभु नियम जेके संसार ते लागू थींदा आहिनि। भक्त त मुंहिंजा मुकुटमणि, मुंहिंजा मालिक, मुंहिंजा स्वामी। मुंहिंजो नालो हिकिड़ो आहे भक्तानुकारी। मन मर्ज़ीअ सां मां न हलंदो आहियां, मां भक्तनि जी मर्ज़ीअ सां हलंदो आहियां। जेके भक्त मुंहिंजे सहारे रहंदा आहिनि, मुंहिंजे शरण रहंदा आहिनि, मां उन्हनि जो वचन अॻिते कंदो आहियां ऐं पंहिंजो वचन तोड़े छॾींदो आहियां। इहो त मुंहिंजो युगनि युगनि जो पहिरियों नियम आहे। भगवान चयो मां पंहिंजो वचन तोड़ियां त हिकु पीउ जो पुटु न आहियां। अहिड़ा अखर चई छॾिया। टई लोक हिलण लॻा, धरती हिलण लॻी। भगवान धीरज ॾिनो। भगवान कॾहिं ग़लति न चवंदा आहिनि। वाकई भगवान जो भला कहिड़ो भला ॿुधायो? हिकु पिता आहे। केरु हिकु पिता आहे? कॾहिं नंद बाबा पिता आहिनि, कॾहिं दशरथ बाबा पिता आहिनि, त वसुदेव बाबा पिता आहिनि। भगवान घणा अवतार वरिता आहिनि, घणा माता पिता थिया आहिनि। सब भक्त संत महात्मा भगवान जा कई बार माता पिता ठही चुका आहिनि, कोई हिसाब कोन्हे। तो भगवान छा ग़लति चयो? चओ जय श्री कृष्ण। कंहिं भीष्म पितामह को पुछो त एॾो तव्हांखे प्यार आहे भगवान कृष्ण सां, त पोइ छाजे करे तव्हां विपक्ष में लड़ाई कई? एॾो प्यार कंदा आहियो, तव्हांजे लाइ भगवान पंहिंजो वचन भंग करे छॾियो, त तव्हां पांडवनि सां गॾु लड़ाई कयो आहे न, छो कौरवनि जे पक्ष में लड़ाई कयव? भीष्म पितामह चवनि था बसि एतिरी सी ॻाल्हि न आहे भैया, अगरि पांडवनि जी तरफ़ लड़ाई कयां त ॾिसां इन दुर्योधन दुशासन खे या पापिन खे। मूंखे लड़ाई सां मतिलबु न आहे। मूंखे त पतो लड़ाई त कृष्ण जे हथ में आहे, हार जीत त उन जे हथ में आहे। मां त इन करे कौरवनि जे पक्ष में लड़ियुमि कि जेतिरा ॾींहं महाभारत हलंदी, युद्ध हलंदी, मां सांवरे सलोने भगवान कृष्ण जो दर्शन त कंदो रहंदुमि, उन्हनि खे निहारींदो रहंदुमि। बोलो भीष्म पितामह महाराज।